नाज़िन कराची में कोरंगी क्रॉसिंग वटि रहाइशी इमारत किरण सबब केतिरा ई माण्हू दॿिजी विया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर कमर मेमन। जी कमर, इन हादसे जा वधीक तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, कोरंगी अलावाला टाउन जो इलाइक़ो है, इनमें ये 5 मंजिल इमारत हुई जेका इहो किरी पई है, जंहिंमें जेको आहे हिन वक़्तु रेस्क्यू जो अमल जेको जारी है। पुलिस, रेंजर्स, रेस्क्यू इदारा ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा अमलदार जेके वाक़े ते मौजूद आहिनि। हिन वक़्तु ताईं जेको 6 ज़ख़्मियुनि खे जेको आहे उहो मलबे हेठां कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं इलाही के वासियुनि जो चवणु आहे त इमारत में 5 खां 6 खानदान जेके आहिनि उहे रिहाइश पज़ीर हुआ ऐं केतिरा ई माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु मलबे जे हेठां दॿियल आहिनि ऐं हलाकतुनि जो जेको आहे ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। SBC अमलदारनि जो ज़रियनि जो हिन हवाले सां चवणु आहे त इहा बिल्डिंग जेका आहे पार्क जी इमारत ते चाइना कटिंग करे जेको आहे कुझु साल पहिरीं तामीर कई वई ऐं नाक़िस मटीरियल हिन में इस्तेमालु कयो वियो हो, जॾहिं त हुनजी जेको आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे जेको आहे मंज़ूरी बि न वरिती वई। रेस्क्यू जो जेको अमल आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। ज़िलई इंतज़ामिया जेका आहे उहा बि हिते पहुती आहे। हेवी मशीनरी जेका आहे उहा अची वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जेको वाक़े जो नोटिस वरितो आहे ऐं जेको इंतज़ामिया आहे उनखे फौरी तौर ते रेस्क्यू जो अमल शुरू करण जी हिदायत कई आहे ऐं इन वाक़े बाबति जेको आहे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। जी कमर, जी महिरबानी।